मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो और इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। दादू जी अदालत मेहर वाक़े केस बाबत फैसलो बुधाए छडियो आहे। पीपीएमपीए सरदार खान चांडियो तरफां फैसले के हाईकोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। यह अहम तरीन खबर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मेहरुबाब चांडियो जो चवण आहे त अदालती फैसलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक्का है तो अदालतुनि मां इंसाफ मिलंदो। जी नाज़रीन अहम खबर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं। मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। दादू जी अदालत मेहर वाक़े केस बाबत फैसलो बुधाए छडियो आहे। जॾहिं पीपीएमपीए सरदार खान चांडियो तरफां फैसले के हाईकोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। उमेर रुबाब जो इन हवाले सां चवण आहे त अदालती फैसलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक्का है तो अदालतुनि मां इंसाफ मिलंदो। यह अहम तरीन खबर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं दादू मां, जिते मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो ऐं इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। दादू जी अदालत मेहर वाक़े केस बाबत अहम फैसलो बुधाए छडियो आहे। इहो फैसलो नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त उमेर रुबाब जे हक़ में आयो आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त उमेर रुबाब जे वालिद समेत टिनि ॼणनि जे क़त्ल केस जो फैसलो अॼु दादू जी अदालत में बुधायो वियो आहे। पीपीएमपीए सरदार खान चांडियो तरफां फैसले के हाईकोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। उमेर रुबाब चांडियो जो चवण आहे त अदालती फैसलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक्का है तो अदालतुनि मां इंसाफ मिलंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो ऐं इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। दादू जी अदालत पारां ही फैसलो बुधायो वियो आहे। महफ़ूज़ कयल फैसलो नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼु दादू जी अदालत में बुधायो वियो आहे। दादू जी अदालत मेहर वाक़े केस बाबत फैसलो बुधाईंदे पीपीएमपीए सरदार खान चांडियो तरफां खे ऐं इमरान चांडियो के जवाबदार करार ॾेई छडियो आहे। जॾहिं त नाज़रीन खे इन हवाले सां ॿुधाईंदा हलूं त पीपीएमपीए सरदार खान चांडियो तरफां फैसले के हाईकोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। उमेर रुबाब चांडियो जो इन हवाले सां चवण आहे त अदालती फैसलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक्का है तो अदालतुनि मां इंसाफ मिलंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अहम खबर जे हवाले सां अवां खे आगाही ॾींदा हलूं पिया। मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो ऐं इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। नाज़रीन खे आगाही ॾींदा हलूं पिया त दादू जी अदालत मेहर वाक़े केस बाबत महफ़ूज़ कयल फैसलो बुधाए छडियो आहे। पीपीएमपीए सरदार खान चांडियो तरफां इन फैसले के हाईकोर्ट में चैलेंज करण जो ऐलान पिण कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त फैसले अचण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर रुबाब चांडियो जो चवण आहे त अदालती फैसलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक्का है तो अदालतुनि मां इंसाफ मिलंदो। अहम तरीन खबर आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया त उमेर रुबाब जे हक़ में ही फैसलो साम्हूं आयो आहे। उमेर रुबाब जे वालिद समेत टिनि ॼणनि जे क़त्ल केस जो दादू जी अदालत फैसलो बुधाए छडियो आहे। मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो ऐं इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। नाज़रीन खे आगाही ॾींदा हलूं पिया। दादू जी अदालत मेहर वाक़े केस बाबत फैसलो बुधाए छडियो आहे। पीपीएमपीए सरदार खान चांडियो तरफां फैसले के हाईकोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त उमेर रुबाब चांडियो जो इन हवाले सां चवण आहे त अदालती फैसलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक्का है तो अदालतुनि मां इंसाफ मिलंदो। नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। अवां खे ॿुधाईंदा हलूं त मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो ऐं इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। नाज़रीन खे ॿुधायूं पिया त दादू जी अदालत मेहर वाक़े केस बाबत महफ़ूज़ कयल फैसलो बुधाए छडियो आहे। पीपीएमपीए सरदार खान तरफां इन फैसले के हाईकोर्ट में चैलेंज करण जो ऐलान पिण कयो वियो आहे। नाज़रीन अहम तरीन खबर अवां सां शेयर कयूं पिया। मेहर वाक़े केस में पीपीएमपीए सरदार खान चांडियो ऐं इमरान खान चांडियो के जवाबदार करार दिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। दादू मां असां लाइन ते मौजूद आहे वली चांडियो अहम तरीन केस जो महफ़ूज़ कयल फैसलो अॼु बुधायो वियो आहे। छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाही ॾिजो। जी हाँ बिल्कुल। उमेर बाब केस में जैमें चाचो वालिद ऐं ॾाॾे खे क़त्ल कयो वियो। टे क़त्ल केस में अॼु सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान अहमद चांडियो एमपीए अदालत में पेश किया, जिनमें मॉडल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत महफ़ूज़ कयल फैसलो ॿुधाईंदे जवाबदार नामिज़ करे छडियो आहे। ऐं वधीक तारीख़ 25 तारीख़ रखी आहे, 25 सेप्टेम्बर ते रखी वई आहे केस हलाइण जे लाइ। जॾहिं त सरदार अहमद चांडियो चयो आहे त असां हाईकोर्ट में अपील दाख़िल कंदासीं। जॾहिं त उमेर बाब चांडियो उन मौक़े ते मौजूदु हूंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हक़ सच जी फतह थी आहे। इंशाअल्लाह सरकारनि खे सज़ा ॾियारबी ऐं जवाबदार
आहिनि ऐं असां साबित करे ॾेखारींदासीं। जी अच्छा, असांखे इन हवाले सां ॿुधाईंदा हलिजो त जीअं दादू जी अदालत ई केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो आहे, इन हवाले सां उमेर रुबाब चांडियो बि मीडिया सां ॻाल्हायो आहे, छा चवणु आहे उमेर रुबाब जो इन हवाले सां? उमेर बाद चयो आहे त अदालत जे फ़ैसिले में असां मुतमइन आहियूं ऐं हक़ सच जी फतह थी आहे ऐं इंशाअल्लाह ताला वधीक केस हलाए जवाबदारनि खे सज़ा ॾियारींदासीं। जी अच्छा, लास्ट टाइम ईअं थियो ॿुधणी दौरान उमेर रुबाब जी गाॾी सां एक्सीडेंट जो जेको आहे वाक़ियो पेश आयो, वधीक इन जे हवाले सां केस जे हवाले सां छा पियो ॿुधायो वञे? जंहिं महिल ॿुधणी थी त उन वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं हुआ? जी हा, बिल्कुलु। अॼु जेको सो अदालत जे ॿाहिरां थोरे हमदर पुलिस जा वॾा अहलकार मुक़ररु कया विया। ज़िले सां पहिरां रेंजर्स पिण तलब कई वई आहे, जॾहिं सरदार अहमद चांडियो जा वॾे तइदाद में हामी पिण हुते मौजूदु हुआ, पर हिन वक़्तु ताईं को बि अमन मान जी सूरत हाल ते जेको सो कंट्रोल आहे ऐं एमपी सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान अहमद चांडियो अदालत मां ज़मानत हुजण जे करे पंहिंजे ॻोठ ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। ॿिए तरफ़ सरदार ख़ान चांडी तरफ़ां हिन फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे, छा पियो ॿुधायो वञे? उन पारां बि मीडिया सां ॻाल्हायो वियो आहे? जी हा, बिल्कुलु। सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे एमपी सरदार अहमद चांडी चयो आहे त इंसाफ़ जे लाइ असां जेको सो आला अदालत में वेंदासीं, हाई कोर्ट में अपील दाख़िल कंदासीं ऐं मॉडल कोर्ट जेका अॻु में मॉडल कोर्ट दहशतगर्दी वारी एसीसी कोर्ट हुई, उन्हनि जा नाला ख़ारिज करे छॾिया आहिनि। असां बेदोही आहियूं ऐं हिन केस खे सियासी केस बणायो वियो आहे, जंहिं करे असां हाई कोर्ट में वञूं त इंसाफ़ वठंदासीं ऐं इहो असांजो हक़ आहे। अच्छा, वली चांडियो ने केस जे हवाले सां असांखे ॿुधाइजो, वाक़े जे हवाले सां ॿुधाइजो। 3 साल अॻु जॾहिं हीउ वाक़ियो पेश आयो जंहिंमें उमेर रुबाब जो वालिद ऐं ॿिया ॼणा क़तल थी विया हुआ, छा इन जा डिटेल्स आहिनि? असांजे नाज़रीन खे अपडेट कजो इन हवाले सां। जी हा, बिल्कुलु। मेहर में इहो वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें जवाबदारनि हमलो करे उमेर रुबाब जे टे ॾाॾे ऐं जेको सो भाउ जेको चाचे ऐं धीउ ऐं ॾाॾे खे क़तल कयो, जंहिंमें सरमुला चांडियो ऐं मुख़्तियार चांडियो यूसी नाज़िम ऐं हुनजो जेको सो चाचो हो हुनखे क़तल कयो, जेके साढा 3 साल थी विया आहिनि, जंहिंमें जेको सो केस हलंदड़ हो। जंहिंजी अॼु मॉडल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत इहो फ़ैसिलो महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंमें जणायो आहे त जवाबदार जेके सो नामिज़ कया वञनि था ऐं वधीक जेको केस हलंदो उहो 25 सेप्टेम्बर ते वधीक केस हलायो वेंदो, जंहिं बाद वधीक शाहिदियूं ऐं फ़तवाऊं ॿुधियूं वेंदियूं। जी अच्छा, वली चांडियो असांखे हिन हवाले सां बि ॿुधाईंदा जो त हिन केस जो जेको मुख्य जवाबदार आहे ज़ुल्फ़कार चांडियो, उन जे हवाले सां का अपडेट अहिड़ी साम्हूं अची चुकी आहे? का ख़बर अवां अपडेट कजो असां सां। इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेके जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान अहमद चांडियो खां अलावा उहे हिन वक़्तु गिरफ़्तार आहिनि ऐं उहे हिन वक़्तु जेल मां जेको सोचे कोर्ट में आंदा वेंदा आहिनि ऐं हाज़िरी खां पोइ पहिरीं वापसि जेको जेल ॾांहुं रवानो कयो वेंदो आहे। ऐं हिन वक़्तु जेके सभु जवाबदार आहिनि उन्हनि जी 25 सेप्टेम्बर ते थींदी, जंहिंमें सरदार अहमद चांडियो, बुरहान अहमद चांडियो, मुर्तज़ा चांडियो ऐं ॿिया उनमें जवाबदार जेके 5 जवाबदार नामिज़ थियल आहिनि उन्हनि जा केस मुकमिल तौरु हलाया वेंदा ऐं ॿीहर वकील उन्हनि जी जेको सो आर्ग्यूमेंट्स कंदा ऐं ॿिन्ही धुरनि जा रिमार्क्स ॿुधा वेंदा। अच्छा, वली चांडियो ही ॿुधणी केतिरो टाइम हली? अदालती जी कार्रवाई जे हवाले सां बि असांखे आगाह कजो। जी हा, बिल्कुलु। असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। सुबुह जो 8:30 बजे धारे जेको जवाबदार धुरियूं जेको एमपी सरदार अहमद चांडियो, एमपी बुरहान अहमद चांडियो उते अदालत में पहुता ऐं जेको सो उमेर रुबाब पिण उते अदालत में पहुती ऐं जेको फ़ैसिलो गुज़िरियल तारीख़ खां ॿुधायो वियो त 11 तारीख़ ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे ॿुधायो वेंदो, जंहिंमें मॉडल कोर्ट जे जज नदीम बदर काज़ी सुबुह जो इहो केस ॿुधण खां पोइ 12:15 बजे तक़रीबन 12:15 खां 12:30 जे विच में इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे ऐं उनमें केस में इहो ॼाणायो वियो आहे त जवाबदार धुर चाहे तो आला अदालतुनि में अपील करे सघे थी। जी अच्छा, वली चांडियो असांखे हिन हवाले सां बि ॿुधाइजो, ॿुधणीअ बाद उमेर रुबाब पंहिंजे घर रवाने थी वई आहे ऐं उनजी सिक्योरिटी जे हवाले सां बि असांखे अपडेट कजो। जी हा, बिल्कुलु। उमेर रुबाब हुते कोर्ट मां निकिरंदे ई अदालती जेको दीवार आहे ऐं हुते सजदो पेश कयो आहे, सजदो ॾिनो आहे ऐं शुक्र जा नफ़िल पढ़िया आहिनि ऐं हुते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो ई चयो आहे त हक़ सच जी फतह थी आहे ऐं इंशाअल्लाह ताला सरदारनि ऐं ॿियनि जवाबदारनि खे जल्द सज़ा ॾियारी वेंदी ऐं अदालतुनि ते संदनि जेको सो इंसाफ़ जी उमेद आहे ऐं इंसाफ़ अॼु मिलियो आहे ऐं इंशाअल्लाह मुकमिल इंसाफ़ मिलण सां ही जिदोजहद जारी रखंदी जॾहिं त उमेर रुबाब अदालत मां निकिरी ॻोठ ॾांहुं रवानी थी वई आहे। जी
ठीक है, वही मेहरबानी वली चांडियो अपडेट करण जे लाइ नाज़रान तरीन ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मेयर वाक़े केस में PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो वियो आहे। दादू जी अदालत मेयर वाक़े केस बाबति अहम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं त PPMPA सरदार ख़ान चांडियो तरफ़ां फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रान सां शेयर कयूं पिया। दादू मां उमेर रुबाब चांडियो जे हवाले सां चवणु आहे त अदालती फ़ैसिलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं त 3 साल अॻु ही मेड़ में वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें उमेर रुबाब चांडियो जो वालिद ऐं संदसि ॿ चाचा जेके आहिनि हिन में वाक़े में क़तल थी विया हुआ। नाज़रान खे ॿुधायूं पिया त उन केस जो अॼु फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इन हवाले सां उमेर रुबाब जो चवणु आहे त अदालती फ़ैसिलो जेको आहे समूरी सिंध जी सोभ आहे। पक आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। दादू जी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जेको आहे उमेर रुबाब जे हक़ में ॾिनो आहे। अहम तरीन ख़बर आहे, नाज़रान सां शेयर कयूं पिया। मेड़ वाक़े केस में PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो वियो आहे। दादू जी अदालत मेड़ वाक़े केस बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इन हवाले सां नाज़रान खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त PPMPA सरदार ख़ान चांडियो तरफ़ां फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं अहम तरीन ख़बर जे हवाले सां। मेड़ वाक़े केस में PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो वियो आहे। दादू जी अदालत मेहड़ वाक़े केस बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। वधीक नाज़रान खे इहो बि आगाह कंदा हलूं त PPMPA सरदार ख़ान चांडियो तरफ़ां फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान बि कयो वियो आहे। होॾां वरी उमेर रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे इन हवाले सां इहो चयो आहे त अदालती फ़ैसिलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। करे रहिया आहियूं अपडेट कंदा हलूं अहम ख़बर जे हवाले सां। मेड़ वाक़े केस में PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो वियो आहे। इन अहम तरीन ख़बर जे हवाले सां नाज़रान खे आगाही ॾींदा हलूं पिया। अॼु दादू जी अदालत मेहड़ वाक़े केस बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, जेको उमेर रुबाब चांडियो जे हक़ में आयो आहे। नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं त अहम ख़बर जे हवाले सां PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त PPMPA सरदार ख़ान चांडियो तरफ़ां फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। अहम तरीन ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। दादू मां जिते मेड़ वाक़े केस में PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो वियो आहे। नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं पिया। दादू जी अदालत मेड़ वाक़े केस बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इहो फ़ैसिलो उमेर रुबाब चांडियो जे हक़ में आयो आहे। नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं त उमेर रुबाब चांडियो जो इन हवाले सां चवणु आहे त अदालती फ़ैसिलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रान सां शेयर करे रहिया आहियूं अपडेट कंदा हलूं अवां खे अहम ख़बर जे हवाले सां त मेहड़ वाक़े केस में PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो वियो आहे। दादू जी अदालत पारां मेहड़ वाक़े केस बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इहो फ़ैसिलो नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं त उमेर रुबाब चांडियो जे हक़ में आयो आहे। उमेर रुबाब जे वालिद समेत ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस जो फ़ैसिलो अॼु दादू जी अदालत ॿुधाए छॾियो आहे, जेको उमेर रुबाब जे हक़ में आयो आहे। इन हवाले सां उमेर रुबाब चांडियो जो चवणु आहे त अदालती फ़ैसिलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं त अहम ख़बर जे हवाले सां त दादू जी अदालत जेको आहे मेहड़ वाक़े केस में PPMPA सरदार ख़ान चांडियो ऐं इमरान ख़ान चांडियो खे जवाबदार करार ॾिनो आहे। दादू जी अदालत मेहड़ वाक़े केस बाबति अहम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इहा अहम तरीन ख़बर आहे। इन हवाले सां नाज़रान खे ॿुधाईंदा हलूं पिया त PPMPA सरदार ख़ान चांडियो तरफ़ां फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां उमेर रुबाब चांडियो जो चवणु आहे त अदालती फ़ैसिलो समूरी सिंध जी सोभ आहे। पक आहे त अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो।
जी नासरीन, अहम तरीन ख़बर के हवाले से वाक़े आगाही ॾींदा हलूं पिया, अपडेट कंदा हलूं त मेहड़ वाक़ई केस में PPMPS सरदार ख़ान चांडियो और बुरहान ख़ान चांडियो के जवाबदार करार ॾिनो वियो आहे। दादू जी अदालत मेहड़ वाक़ई केस बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इन हवाले से नाज़रीन खे इहो बि आगाह कंदा हलूं त PPMPS सरदार ख़ान चांडियो तरफ़ां इन फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो वियो आहे। अहम तरीन ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मेहड़ वाक़ई केस में PPMPS सरदार ख़ान चांडियो और बुरहान ख़ान चांडियो के जवाबदार करार ॾिनो वियो आहे।